इते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। ठिकराठो भरिसां बरसात खां पोइ खिवण किरण सबबि नारी फौत थी वई आहे, जॾहिं त ॿी नारी सड़ी सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। ॻोठ गंवर फ़कीर मंगरियो में खिवण किरण सबबि वज़ीरा शेख ऐं पपी शेख सड़ी ज़ख़्मी थी पयूं। ॿिन्ही नारियुनि खे सखर इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जी सट न सहंदे वज़ीरा शेख फौत थी वई आहे। वारसनि मूजिबि ॿई नारियूं ॿनी में गाह करे रहियूं हुयूं त खिवण किरी पई, जंहिंजे नतीजे में हिकु नारी फौत ऐं ॿी ज़ख़्मी थी पई। ठिकराठो भरिसां बरसात खां पोइ खिवण किरण सबबि नारी फौत थी वई आहे, जॾहिं त ॿी नारी सड़ी सख़्त ज़ख़्मी थी पई। आॻाह कयूं पिया ॻोठ गंवर फ़कीर मंगरियो में खिवण किरण सबबि वज़ीरा शेख ऐं पपी शेख सड़ी ज़ख़्मी थी पयूं। ॿिन्ही नारियुनि खे सखर इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जी सट न सहंदे वज़ीरा शेख फौत थी वई। वारसनि मूजिबि ॿई नारियूं ॿनी में गाह करे रहियूं हुयूं त खिवण किरी पई, जंहिंजे नतीजे में हिकु नारी फौत थी वई। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां सां ठिकराठो जो रिपोर्टर अली नवाज़ महर टेलीफोन लाइन ते मौजूद। अली नवाज़, आगाह कजो। जी बिल्कुल, ठिकराठो वेझो ॻोठ गांवर फ़कीर मंगरियो में ॿनी में गाह कंदड़ ॿिनि नारियुनि मथां आसमानी बिजली यानी खिवण किरी पई, जंहिं सबबि नारियूं सख़्त ज़ख़्मी थी पयूं, जिन खे वारिस सखर इस्पताल खणाए वञी रहिया हुआ त जंहिंमां हिकु 20 साला नारी वज़ीरा धी गुलशेर शेख ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में ई फौत थी वई, जॾहिं त ॿी ज़ख़्मी 15 साला नारी पपी धी शेरन शेख गणती जोगी हालत में सखर इस्पताल मुंतकिल कयो वियो, जॾहिं त फौत थियल नारी जे घर में कोहरा मतल आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।